अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, उम्मीद है तव्हां ख़ैर आफ़ियत सां हूंदा। दोस्तों, असांजे हिकिड़े दोस्त पुछा कई हुई त अंग्रेज़ी खां उर्दू में ऐं उर्दू खां अंग्रेज़ी में ट्रांसलेशन कीअं कबी आहे या जेको आहे उहो तर्जुमो कीअं कबो आहे मोबाइल ते। भले तव्हांखे अंग्रेज़ी बिल्कुलु न अचे, तव्हां कुझु बि न सिखी हुजे अंग्रेज़ी, पोइ बि तव्हां करे सघो था। सिर्फ़ु तव्हांखे ॻाल्हाइणु उर्दू ईंदी हुजे तॾहिं बि तव्हांखे जेको मोबाइल पूरी अंग्रेज़ी सही नमूने तव्हांखे ॾेई छॾे। सो उन जो तरीक़ेकार हीअ आहे जो तव्हां पंहिंजे मोबाइल में वञो, प्ले स्टोर ते वञो, हिकिड़ी ऐप ईंदी आहे गूगल ट्रांसलेटर जे नाले सां। ठीकु है, ट्रांसलेटर लिखी तव्हां सर्च कंदा त इहा ऐप अची वेंदी गूगल ट्रांसलेट जे नाले सां। हीअ ऐप आहे, मूं वटि अॻु में इंस्टॉल थियल आहे, इन जे करे आउं कोन थो करियां। तव्हां हीअ इंस्टॉल कंदा। इंस्टॉल करण खां पोइ तव्हां इन ऐप ते वेंदा पंहिंजे मोबाइल में। जीअं मिसाल जे तौर ते हाणे आउं इहा ऐप मुंहिंजे मोबाइल में इंस्टॉल थियल ॻोल्हे उन ते वञा थो। हीअ ट्रांसलेट जी ऐप पई आहे मोबाइल में, हिन ते तव्हां क्लिक कंदा। हाणे हिन में ॿ ऑप्शन आहिनि। ठीकु है, हिकिड़ो इहो आहे तव्हां उर्दू टाइप कंदा, हीअ तव्हांखे अंग्रेज़ी में ॾींदो। टाइप कंदा मिसाल जे तौर ते अस्सलाम वालेकुम आप कैसे हैं, सही है, आप कैसे हैं, त हीअ तव्हांखे हिन जी अंग्रेज़ी ॿुधाए छॾंदो। हाय हाउ आर यू। ठीकु है, अस्सलाम वालेकुम कोन लिखियो तॾहिं बि सम्झी वियो त इहो सलाम आहे, अंग्रेज़नि वटि सलाम हाय हूंदो आहे। ठीकु है, सो हिकिड़ो त इहो तरीक़ो आहे। ॿियो तरीक़ो इहो आहे त विच में हीअ जेके ॿिनि माण्हुनि जो निशान आहे कन्वर्सेशन जिते लिखियल आहे, इन ते तव्हां क्लिक ऑप्शन अचनि पिया। हिकिड़ो उर्दू जो आहे, हिकिड़ो जेको हिन जो आहे अंग्रेज़ी जो आहे। हाणे उर्दू वारे ते तव्हां जीअं ई ॻाल्हाईंदा त तव्हांखे उर्दू में ई ट्रांसलेट करे ॿुधाईंदो। मिसाल जे तौर ते तव्हां को बि जुमिलो ॻाल्हाईंदा, ठीकु है, जीअं आउं हाणे ॻाल्हायां थो, हिते क्लिक करे दॿाए पोइ हाणे हिन तव्हांखे इहो ॿुधाए छॾियो आहे त हीअ छा थींदो आहे, मतिलबु इन जी तर्जुमो छा थींदो। द वेदर इज़ ग्रेट टुडे। हाणे इन जो तर्जुमो पूरो ॿुधायो आहे ऐं बिल्कुलु सही ॿुधायो आहे। हिन खे तव्हां कॉपी करे किथे बि इस्तेमालु करे सघो था, फेसबुक ते करियो, किथे बि करियो, या ॿियो कुझु चओ मिसाल जे तौर ते It makes me want to eat spinach today. बिल्कुलु परफेक्ट तर्जुमो हिन कयो आहे। त हाणे जेका बि शइ तव्हां उर्दू में चवंदा हिनखे ई तव्हांखे अंग्रेज़ी में बिल्कुलु परफेक्टली आणे ॾींदो। ठीकु आहे साईं। सो इहा मुख़्तसर हिकिड़ी वीडियो हुई, इन जो इस्तेमालु करियो। अंग्रेज़ी हिकिड़ी अहिड़ी ज़बान आहे, ज़बान सिखणु को बि जुर्म कोन्हे, ज़बान सिखणु सवाबु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे 70 सहाबा खे इन कम लाइ मोकिलियो हो त तव्हां वञो मुख़्तलिफ़ ज़बानूं सिखो माण्हुनि जूं, त पोइ उन्हनि खे तव्हां वधीक सम्झाए सेखारे सघो, ख़ुदि तव्हांजे पंहिंजे इल्म में इज़ाफ़ो थिए। हिन वक़्तु अंग्रेज़ी जी इल्म जे अंदरि, अंग्रेज़ी ज़बान जे अंदरि इल्मु वॾी तादाद में इंटरनेट ते माण्हू चाढ़ीनि पिया, त उन मां असीं फ़ाइदो वठी सघूं। उन जो सभिनी खां शुरूआती तरीक़ो इहो आहे त असांखे घटि में घटि इहा जेका एप्लीकेशन आहे इहा इस्तेमालु करणु अचे, इन मां फ़ाइदो वठणु अचणु घुरिजे। उमेद है तव्हां सम्झी विया हूंदा। जेकॾहिं को सवाल आहे, सम्झ में न आयो आहे, त मूंखां ज़रूरु पुछो। वॾियूं महिरबानियूं। अस्सलाम वालेकुम।